ताज़न बांसैदाबाद में हादसे बाबत ख़बर हवाते पहुंचाईंदासीं। बांसैदाबाद जो कोच गलती थियण जे नतीजे में ॿ ॼणा फौत ऐं 3 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। तफ़सील मालूम कयो था निज़ामुद्दीन गंभीर टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। निज़ामुद्दीन, हादसे बाबति आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधायां त बांसैदाबाद जे भरिसां इंडस हाईवे रोड लॻ खुदाबाद जिते ड्राइवर जी निंड जी गिफ़लत सबब में मुसाफ़िर कोच गलती थी पई। जी मुसाफ़िर कोच में 3 ॼणा फौत थी विया, जॾहिं त 30 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॼण त मां तव्हांखे ॿुधायां त वाक़े वारे हंधि इलाइक़े वासी पहुची विया, मगर कोच जो जेका शीशा हुआ न खुलण सबब हिकु लाश एट ए टाइम निकिरी सघियो ऐं उन खां सवाइ जेके 2 लाश आहिनि कुझु टाइम देरि निकिता ऐं लाश जेके फौती आहे उन्हनि खे दादू सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो, जॾहिं त जेके ज़ख़्मी थिया आहिनि 30 माण्हू उन्हनि खे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट सेवण ॾांहुं मुंतकिल कयो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधायां त रेस्क्यू ज़रियनि मूजिबि ॿुधाए पियो वञे त लाड़काने खां कराची कोच जेका वेंदड़ हुई, जंहिंजो ड्राइवर खे निंड अचण सबब ई हादसो पेश आयो आहे। हादसे जे नतीजे में जेके हिकु न्याणी फौती चुकी आहे, जॾहिं त 2 वॾा ऐं 3 खां वधीक जेके मुसाफ़िर ज़ख़्मी थी आहे। वधीक मां तव्हांखे इहो ॿुधायां त जेके फौत थिया आहिनि उन्हनि जी सुञाणप न थी सघी आहे, उन्हनि खे सिविल अस्पताल दादू ॾांहुं मुंतकिल कयो वियो आहे। ज़ख़्मी खे जेको तुर्त इलाज लाइ सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस सेवण ऐं मुंतकिल कयो आहे। जॾहिं त मां तव्हांखे इहो ॿुधायां त रेस्क्यू एहलकारनि कोच मां हिकु लाश कढी वरितो हो ऐं जेके 2 लाश देरि सां निकिता उन्हनि 3 लाशनि खे हिन वक़्तु दादू अस्पताल में रखियो वियो आहे। वाक़े जे हिकु इतला मिलंदे ई इलाइक़े वासी वॾे अंग में जाइवादा ते पहुची विया, जॾहिं त पुलिस, मोटरवे पुलिस, रेस्क्यू टीम हिन वक़्तु इमदादी जेका कम में मसरूफ़ आहिनि। जी निज़ामुद्दीन गंभीर, अव्हां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।